सिंधु सभ्यता ते तहक़ीक़ जे सिलसिले में रुख सिंधी असां मुखातिब आहियां। अॼु पाण इन ते ॻाल्हाईंदासीं त सिंधु सभ्यता जो अहम मुंहं जो दड़ो दरियाफ़्त कंदड़ जेको माहिर हुयो आर्कियालॉजिस्ट हो, उन खां अंग्रेज़नि कीअं इंतकाम वरितो, छो इंतकाम वरितो, उहो माहिर केरु हुयो। बरे सगीरत जे क़ाबिज़ अंग्रेज़ हुया, अंग्रेज़ हुक्मराननि हिकु ॾेही आर्कियालॉजिस्ट राखलदास बैनर्जी खे 1918 में सिंधु माथिरीअ ते यूनानी हमले आवर सिकंदर आज़म जा इहे ठुल तलाश करण लाइ पंजाब ऐं सिंध मोकिलियो, जेकी यूनानी हमले आवर हिन देश ते 326 क़बल मसीह यानी ईसवी सन खां 326 साल अॻु पंहिंजे हमले दौरान काह दौरान तैमीर कराया हुआ। राखलदास बैनर्जी भारत जे परगिणे बंगाल जो हिकु इंतहाई मशहूरु तारीख़दान, आर्कियालॉजी ऐं क़दीम लिखतुनि बाबति माहिर हुयो। पाण 12 अप्रैल 1885 में मुर्शिदाबाद ज़िले जे शहर ब्रह्मपुरा जेको बंगाल में हुयो में जनम वरितो। हिन कलकत्तो यूनिवर्सिटी मां 1911 में तारीख़ में एम.ए. जी डिग्री हासिल कई। पहिरियां खेसि यानी बैनर्जी खे कलकत्ता म्यूज़ियम जे आर्कियालॉजी सेक्शन में असिस्टेंट मुक़ररु कयो वियो, जंहिं बैदि खेसि आर्कियालॉजिकल सर्वे ऑफ इंडिया जो असिस्टेंट सुपरिटेंडेंट मुक़ररु कयो वियो। संदसि आर्कियालॉजी शोबे में जो कमु हुयो ऐं उन जी कारकर्दगी खे नज़र में रखंदे 1917 में तरक़ी ॾेई आर्कियालॉजिकल सर्किल ओलह जो सुपरिंटेंडिंग आर्कियालॉजिस्ट मुक़ररु कयो वियो। उन वक़्तु सर जॉन मार्शल, अंग्रेज़ अमलदार सर जॉन मार्शल आर्कियालॉजिकल सर्वे ऑफ इंडिया जो डायरेक्टर जनरल हुयो। पाण इन उहिदे ते 1902 खां 1928 ताईं कमु कंदो रहियो। जॾहिं त बंगाली आर्कियालॉजिस्ट R.D. बैनर्जी संदसि मातहत कमु कंदो हो, मातहत ऑफिसर हुयो। R.D. बैनर्जी खे पंहिंजे बास यानी सर जॉन मार्शल 1918 ईस्वी में पंजाब ऐं सिंध में सिकंदर आज़म जा जोड़ायल ठुल ॻोल्हण जी ज़िम्मेवारी ॾिनी। इंडिया जे क़दीम आसारनि जे हिन माहिर 1918 खां ॾखिण पंजाब, बीकानेर, बहावलपुर ऐं सिंध में सिकंदर आज़म जा उहे 11 ठुल ॻोल्हण लाइ मुख़्तलिफ़ हंधनि जी जांच ऐं खोटराई कराई, जेकी सिकंदर आज़म ईसवी सन खां 325 वरे पंहिंजे काह दौरान जोड़ाया हुआ ऐं उन्हनि ठुलनि ते हुननि यूनानी ऐं हिंदी ज़बानुनि में नोश्ता उकराया हुआ। बैनर्जी 1918 खां 1922 ताईं वॾी जदोजहद बैदि सिंध में खीरथर खां सिंधु नदीअ ताईं, जैकाबाद, सखर ऐं लाड़काने ज़िलनि में 27 वॾनि ऐं 53 नंढनि दड़नि खे ॻोल्हे हथु कयो, उन्हनि जी खोटराई कराई। पर इत्फ़ाक़ सां इहे सभु ॿुध दौर जा यादगार निकिता। हिन माहिर इन ई मक़सद ख़ातिर लाड़काने ज़िले जे डोगरी शहर खां 6 मील परे हिक ठुल जी चोखई चकास कराई, जेको ॿुध दौर जो हिकु स्टोपा निकितो। जॾहिं बैनर्जी ॿुध दौर जे स्टोपा भरिसां कुझु वधीक गहराईअ में खोटराई कराई त खेसि उतां पथर जा कप ऐं ठिकर जे थांवनि जो अहिड़ो ठेकराट हथायुसि जिनजो ॿुध दौर सां को बि वास्तो न हुयो, पर इहे कंहिं हज़ारें साल पुराणे दौर जे कंहिं निराली तहज़ीब जी निशानदेही कनि पिया। जॾहिं बैनर्जी
स्टोप भरिसां खोटराई कराई त उतां हिन खे अहिड़ी मोहर मिली जेका शिकिल ऐं सूरत में हड़ापा में मिलियल हिकु तस्वीरी रस्म उलखत वारी मोहर सां हिकु जहिड़ाई ॾेखारे पई जेका सर अलेक्जेंडर किंगहम खे हड़ापा जे खोटराई में मिली हुई। इन मां बैनर्जी अंदाज़ो लॻाए त हितां अञा कंहिं क़दीम तहज़ीब ते रोशनी पवंदी जेका हड़ापा वांगुरु 5000 साल खनि पुराणी हूंदी, छो जो हितां मिलंदड़ कुझु औज़ार ऐं ठिकर जा थांव हड़ापा मां उन्हनि ॾींहंनि में थींदड़ खोटराई में मिली रहिया हुआ। जेको हंधि यानी हड़प्पा उन वक़्तु बरे सगीर में सभ खां पुराणो ऐं क़दीम शुमार कयो वेंदो हो। आर.डी. बैनर्जी सिंधु माथिरी जे 5000 साल आॻाटे माॻ बाबति अहिड़ो इतला शिमला में वेठल पंहिंजे बास सर जॉन मार्शल खे ॾिनो जेको उन वक़्तु ब्रिटिश गवर्नमेंट जे आर्कियालॉजिकल सर्वे ऑफ इंडिया जो डायरेक्टर जनरल हुयो। पर सर जॉन मार्शल इंतहा दर्जे जी बददियानती जो मुज़ाहिरो कंदे आर.डी. बैनर्जी जे मोहन जे दड़े जे हिन अज़ीम दरियाफ़्त बाबति इहा रिपोर्ट सरकारी तौर शाया न कराई पर उनखे रोके छॾियो। बैनर्जी मोहन जे दड़े जे माॻ ते 1918 खां 1922 ताईं खोटराई जारी रखी ऐं हिन खोटराई जे 5 सीज़ननि जी सरबराही कई। बैनर्जी बाक़ाइदे उन्हनि खोटराइनि दौरान मिलियल नतीजनि बाबति रिपोर्टूं लिखंदो रहियो ऐं इहे वरी सर जॉन मार्शल खे बि मोकिलींदो रहियो, छाजे करे उनजो बास हुयो। पर संदसि हिकु बि रिपोर्ट शाया न कई वई। हिन आख़िर में पंहिंजी तफ़सीली फाइनल रिपोर्ट 1924 में लिखी, हेडक्वार्टर में वेठल डायरेक्टर जनरल सर जॉन मार्शल खे मोकिली, पर अफ़सोस त संदसि इहा रिपोर्ट बि शाया न कई वई। ॿियो त ठहियो पर हेड क्वार्टर तरफ़ां हेड ऑफिस तरफ़ां उन रिपोर्ट मिलण बाबति खेसि लिखत में बि का रसीद न ॾिनी वई। मिश्रा पंहिंजी किताब में लिखे थो त आर.डी. बैनर्जी तरफ़ां सर जॉन मार्शल बाबति बंगाली अदीब ऐं ॿोली माहिर सुजीत कुमार चैटर्जी खे ख़त लिखी शिकायत कई। बैनर्जी पंहिंजे ख़त में चैटर्जी खे लिखियो त हू यानी ब्रिटिश सरकार मूंखे मोहन जे दड़े बाबति का बि रिपोर्ट शाया करण जी इजाज़त नथा ॾियनि, पर तव्हां उन बाबति कुझु लिखी सघो था। मां मोहन जे दड़े जे खोटराई बाबति पंहिंजो सॼो मवादु तस्वीरुनि समेत तव्हांखे मोकिलियां थो। तव्हां उन बाबति लिखो जीअं इहो मवादु ईंदड़ नसुल लाइ महफ़ूज़ थी सघे। राखिलदास बैनर्जी जे इन ख़त मां अंदाज़ो लॻाए सघिजे थो त अंग्रेज़ अमलदार सर जॉन मार्शल सिंधु माथिरी अज़ीम तहज़ीब जे दरियाफ़्त ते केतिरो न सदमे में हुयो, माना नाख़ुशि हुयो, उनखे सदमो पहुतो। अंग्रेज़ अमलदार 1918 खां 1924 ताईं हिन तहज़ीब खे दुनिया खां लिकाए रखियो। उन बाबति का बि रिपोर्ट या ख़बर शाया न कई। इन सां गॾु सर जॉन मार्शल ही अज़ीम तहज़ीब दरियाफ़्त कंदड़ मक़ामी माहिर जूं न फ़क़ति मोहन जे दड़े बाबति रिपोर्टूं मंज़र आम ते न आंदियूं पर बैनर्जी खे इंतकाम जो निशानो बि बणायो। राखिलदास बैनर्जी खे उन वक़्तु सख़्तु सदमो रसियो जॾहिं 1924 में लंडन मां निकिरंदड़ हिकु अख़बार में मोहन जे दड़े जे दरियाफ़्त बाबति संदसि बास यानी सर जॉन मार्शल जे नाले सां हिकु रिपोर्ट शाया थी, जंहिंमें सिंधु तहज़ीब जे दरियाफ़्त जो सॼो क्रेडिट सर जॉन मार्शल पंहिंजे सिर ते सजायो। राखिलदास बैनर्जी खे हिन अज़ीम तहज़ीब जे दरियाफ़्त जो सिलो त न मिलियो, पर संदसि लाइ ॾुखिया ॾींहं शुरू थी विया। खेसि क़ाबिज़ अंग्रेज़ हुक्मराननि तरफ़ां इंतकाम जो निशानो बनाइण जी शुरूआत कई वई। हिकु तरफ़ सर जॉन मार्शल 1924 में मोहन जे दड़े जे दरियाफ़्त बाबति रिपोर्ट पंहिंजे नाले सां शाया कराई, त ॿिए तरफ़ राखिलदास बैनर्जी खे मोहन जे दड़े जे खोटराई वारे अमल खां अलॻि करे छॾियो, अंधार करे छॾियो। आर्कियालॉजिकल सर्वे ऑफ इंडिया जे डायरेक्टर जनरल सर जॉन मार्शल सिंधु तहज़ीब जे हिन अहम माॻ खे दरियाफ़्त कंदड़ राखिलदास खे को इनाम या मथे उहिदे ते तरक़ी त न ॾिनी,
पर खेसि ट्रांसफर ऑर्डर मोकिले ॾिनो। अंग्रेज़ अमलदार जो इंतकाम फ़क़ति उते पूरो न थियो, पर अक्टूबर 1925 में राखलदास बनर्जी जे गिरफ़्तारी जा वारंट जारी किया विया। मथिस जबलपुर जे 64 योगिनी मंदिर मां मूर्ति हटाइण जो इल्ज़ाम हयो वियो। जबलपुर जे हिकिड़े मंदिर हो, तव्हां चवनि था हाँ मूर्ति हटाई आहे, उन जो इल्ज़ाम हयो वियो। अहिड़े केस दाख़िल थियण खां पोइ बनर्जी खे पंहिंजे उहिदे तां मुअतल कयो वियो, जॾहिं त 3 सालनि बाद इल्ज़ाम कूड़ो साबित थियण ते केस ख़ारिज कयो वियो। ॿिए तरफ़ बनर्जी ख़िलाफ़ मुहकमा जाती इंक्वायरी में बि को सबूत न मिलियो। उन जे बावजूद सरजान मार्शल राखलदास बनर्जी खां ज़बरदस्ती इस्तीफ़ा हासिल करे वरिती। अहिड़ी तरह सिंधु तहज़ीब जी दरियाफ़्त कंदड़ हिन अज़ीम आर्कियालॉजिस्ट खे 1926 में आर्कियालॉजिकल सर्वे ऑफ इंडिया खां ज़बरदस्ती अलॻि कयो वियो। हिन ई सदमे में राखलदास बनर्जी 4 सालनि बाद यानी 23 मई 1930 में लाॾाणो करे वियो। राखलदास बनर्जी जे वफ़ात खां पोइ सरजान मार्शल 1931 में मुंहं जे दड़े जे दरियाफ़्त बाबति पंहिंजे नाले सां 3 जुल्दनि में हिकु किताब शाया करायो। इन किताब जे निस्बत सां ई सॼी दुनिया तरफ़ां सरजान मार्शल खे मुंहं जे दड़े खे दरियाफ़्त कंदड़ पहिरियों माहिर करार ॾिनो वियो, जॾहिं त हिन अज़ीम तहज़ीब ॻोल्हे दुनिया ॾाढो निर्वार कंदड़ ॾेही माहिर राखलदास खां इहो क्रेडिट ज़बरदस्ती खसियो वियो। सरजान मार्शल मुंहं जे दड़े ते पंहिंजे 3 जुल्दनि वारे किताब में राखलदास बनर्जी जो फ़क़ति 2 सिटुनि में ज़िक्र करे पंहिंजे पर में वॾी दिलि ऐं गुर्दे जो मुज़ाहिरो करे ॾेखारियो। सरजान मार्शल पंहिंजे किताब मुंहं जो दड़ो ऐं इंडस सिविलाइज़ेशन जे महाग में बनर्जी बाबति ॿियनि आर्कियालॉजिस्ट सां गॾु ज़िक्र कयो, जिन में कहिड़ा कहिड़ा आर्कियालॉजिस्ट हुआ, उनमें वेट्स हुयो, डिक्शिट हुयो ऐं R.D. बनर्जी पाण। असल में सरजान मार्शल मई 1924 ताईं मुंहं जे दड़े बाबति का घणी ॼाण न रखंदो हो, न वरी हिन उन बाबति राखलदास बनर्जी जूं रिपोर्टूं शाया करे खेसि क्रेडिट ॾियणु पिए चाहियो। सरजान मार्शल पहिरियों भेरो फेबरवरी 1905 में मुंहं जे दड़े जो दौरो कयो। हिन मुंहं जे दड़े जी खोटराई जी सिधी सही चार्ज 19 साल में वरिती, जॾहिं त उन खां अॻु बनर्जी हिन अहम माग जी खोटराई मुकमिल करे चुको हुयो। तव्हांजी वॾी महिरबानी। ईंदड़ वीडियो ताईं इजाज़त ॾियो।